बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। बिलावल भुट्टो सिर्फ़ सिंध न पर सॼे मुल्क जे लाइ ॻाल्हाईंदो। सिंध ऐं पंजाब जा वॾा वज़ीर आम्हूं साम्हूं न आहिनि। मखदूम जमील ज़मान जी ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ न आहियां। वफ़ाक़ सिंध में का बि मोटरवे नाहे ठाही। जेके सिंध हुकूमत रोड ठाहिया उहे बि सभिनी ॾिठा आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं भिट शाह में भिटाई जी दरगाह ते हाज़िरी भरण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त सिंध में बदअमनी ते घणे भाङे कंट्रोल अची वियो आहे। कराची में स्ट्रीट क्राइम घटिजी वियो आहे। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई के 8 सितंबर ते जलसे की इजाज़त दे छी। डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट पारा जारी कल नोटिफिकेशन में चया है तो इस्लामाबाद इंतजामिया अजोको एनओसी मजहबी जमायतुन के एहतजाज सबब रद्द किया। 8 सितंबर ते इंतजामिया जलसे के सिक्योरिटी फराहम कंदी। तहरीक इंसाफ अज इस्लामाबाद में ऐलानियल जलसो मुलतवी करे छो। पीटीआई अखबार आज़म सवाती चेयरमैन बैरिस्टर गौहर की मौजूदगी में जलसो मुलतवी करण जो ऐलान किया। आज़म सवाती बुधायो तो पीटीआई बानी की हिदायत से अज मुलतवी थियल जलसो हाणे 8 सितंबर थींदो। एहतजाज के नज़र में रखंदे इंतजामिया रेड जोन के सील करे छो। सरकारी तोड़े खांगी स्कूलन में मोकल। बोना रास कनेक्टिविटी मंसूबे से पाकिस्तान ऐं अरब मुल्कन विच में रक़म की मुंतकली आसानी से थी सघंदी। ही मंसूबो पाकिस्तान लाइ पहिरियों क्रॉस बॉर्डर रक़म मुंतकिल करण जो निज़ाम है। मंसूबे से हुंडी जो कारोबार बंद थींदो। बोना रास्त मंसूबे से अवाम के फ़ायदो ऐं कारोबार के हथी मिलंदी। मंसूबे ज़रिए गैर कानूनी रक़म की मुंतकली जो ख़ात्मो ईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब। मुल्क में माइक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम अची रहो है। बोना रास मंसूबो समुंड पार पाकिस्तानियों लाइ अहम मंसूबो है। मंसूबे से नाड़े की मटासटा में वाध थींदी। मंसूबे ज़रिए समुंड पार पाकिस्तानी पंहिंजे घर रक़म आसानी से मुंतकिल करे सघंदा। बोना रास मंसूबो पाकिस्तान ऐं अरब मुल्कन विच में अहम संग मील है। असो डिजिटल इकोनॉमिक तरफ वधण सुठो कदम है। पाकिस्तानी रुपए के मुल्क में इस्तेहकाम अची रहो है। डिजिटलाइजेशन से बदुनवानी और गुरबत जो खात्मो ईंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में तकरीब के खिताब। बिजली के बिलन में रिलीफ जो मामलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की अहम गॾिजाणी अॼु थींदी। बिजली के बिलन ते सब्सिडी ऐं विज़ारतुन में घटिताई ते हुकूमती जमायतुन में नाराज़गी ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पीपी क़यादत के गॾिजाणीअ जी दावत ॾेई छॾी। बिलावल भुट्टो ज़रदारी के वज़ीर आज़म हाउस में गॾिजाणी लाइ शहबाज शरीफ़ तरफां दावतनामो मिलियो आहे। पीपी चेयरमैन के मान में डिनर जो प्रोग्राम भी रखियो वियो आहे। ईरान में सिंधवासी ज़ियारतिन सां जीअ झोरींदड़ हादसो। ईरानी शहर यज़ में बस कल्टी थियण के नतीजे में 28 ज़ियारती फौत थी विया। 20 ॼणा ज़ख़्मी। अक्सर ज़ख़्मियुनि की हालत गणती जोगी। ईरान के शहर यज़ में 49 ज़ियारतिन समेत 53 माण्हुनि सां भरियल बस हादसे जो शिकार थी। लाड़काने में ज़ियारतुनि लाइ ईरान वियल बस से हादसो पेश आयो। बस में सवार ज़ियारतिन जो ताल्लुक लाड़काने, खैरपुर, सन, कंदकोट, वार, मिठियाणी ऐं ॿियनि शहरनि सां ॿुधायो पियो वञे। फौतिन में सनवासी नूर मोहम्मद खोसो शामिल। कंदकोट वासी रुस्तम अली सुरियाणी, संदसि घरवारी करीमा, धी कायनात, नूह सादिया ऐं रिश्तेदार रीमा खातून, सैयद सीरत अब्बास शाह हादसे जो शिकार बस में सवार हुआ। बस में खैरपुर वासी आसिफ अली, सद्दाम हुसैन खासखेली, मोहम्मद बख्श खासखेली, जाफर अब्बासी, मुजाहिद शोएब चांदियो, एजाज मंगहार समेत 10 ॼणा भी हादसे जो शिकार बणिजी विया। मेहर के ॻोठ शाहपुर जो सुल्तान वासी नौजवान ज़हीर अब्बास मेमण भी फौतिन में शामिल। पीर जो ॻोठ भरसां ॻोठ हैबत ख़ान ब्रोही मथां मौत जो राकास न टरियो। मुबैना तौर ज़हरीलो खाधो खाइण सबब वधीक मासूम नीगर खैरपुर अस्पताल में फौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 11 थी वियो। एक नौजवान की हालत ख़राब। फौती मोहम्मद बख्श ब्रोही जे ॾोहिटे 4 वरनि जे शादाब जी भी ओचितो तबियत ख़राब थी वई, जंहिंखे खैरपुर अस्पताल आंदो वियो जिते हुन दम ॾिनो।
वॾे वज़ीर ऐं घरू वज़ीर जे नोटिस बावजूदि डॉक्टर मौत जो कारण मालूम करण में नाकाम थी विया। सिंधु दरिया में सखरे गुडू बैराजन वटि विचें दर्जे जी ॿोॾ बरक़रार। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 4,03,346 हेठां वहिकिरो 3,93,325 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकिरो 3,92,962 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 3,77,212 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,51,687 क्यूसेक ऐं हेठां वहिकिरो 2,14,392 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। वाही पांधी समेत खीरथर जाबलू पट्टी ते वसकारनि खां पोइ नए गाज हिकु भेरो ॿीहर 9 फुटनि ताईं वही आई। काच जे केतिरनि ई मुतासिर ॻोठनि जे अंजनि में वधीक इज़ाफ़ो थी वियो। सवाई ॻोठनि जो कटियल ज़िले तोड़े तालके हेडक्वार्टर्स सां ज़मीनी राब्तो अञा ताईं बहाल न थी सघियो। रोड रस्ता नयुनि जे वहिकरनि सबबि बंदि थी वञण करे काचेवासी ॾुखियाईनि जो शिकार। बलोचिस्तान जे इलाइक़े गंदा खां वेझो हीरुद्दीन ड्रेन खे 3 हंधनि तां लॻियल घारा 5 ॾींहं बि बंदि न थी सघिया। 35 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। मुतासिर ॻोठनि जो ओस्ता मोहम्मद ऐं ॿियनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। इलाइक़े वासी तकलीफ़ुनि खे मोड़ण लॻा। हुकूमत खे वाहोर जी अपील।